हाणे ख़बर शामिल कंदासीं कंदकोट मां। फाइक अली सूमरो जी रिपोर्ट मूजिबि कंदकोट जे गरीबाबाद माले जे रहवासी मोहम्मद इस्माइल मलक जे घर ते हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मलक बिरादरी ऐं सियासी समाजी अॻुवाणनि जो कंदकोट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन पारां वाक़िए में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ पुलिस इंतिज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। 16 ॾींहं अॻु खोसा बिरादरीअ पारां घर में घिड़ी करे तशद्दुद जो निशानो बणायल मोहम्मद इस्माइल मलक ऐं सियासी व समाजी ऐं मलक बिरादरीअ जे पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ प्रेस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि जंहिंमें शहरी एक्शन कमेटी चेयरमैन डॉक्टर मेहर चंद, सिंध यूनाइटेड पार्टी जे ज़रियत सागर बिजाराणी, दिलमुराद ॾाहाणी ऐं शाहनवाज़ मरहेटो, JUI फज़लुर रहमान जे मोहम्मद इब्राहिम खाकी ऐं मलक बिरादरी बे उस्ताद मुमताज़ मलक, डॉक्टर गफ़रान मलक, अब्दुर्रहमान मलक, फाइक अली, शाहज़ाद मलक, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवान सिजात बिरोही, तालका सदर शाह अली सोरियाणी ऐं उन जे वारसनि चयो त नाहक घर में दाख़िल थी मोहम्मद इस्माइल मलक ते तशद्दुद कयो वियो आहे। संदसि जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। एहतिजाज दौरान इंचार्ज A सेक्शन खलील लेगारी मौज़िज़ीन सां गॾिजी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कंदकोट जे जनरल सेक्रेटरी अली हसन मलक, सीनियर सहाफ़ी मक़सूद आलम सूमरो, सीनियर सहाफ़ी ऐं अदीब हफ़ीज़ मलक ऐं डॉक्टर मेहर चंद सागर, ज़रीत बिजाराणी, सिजात बिरोही ऐं इब्राहिम खाकीअ सां प्रेस क्लब में वेही ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि दौरान इंचार्ज A सेक्शन खलील अहमद लेगारी मुज़ाहिरीन, मुतासिरीन, मौज़िज़ीन ऐं सहाफ़ी बिरादरीअ खे यकीन ॾियारींदे चयो त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खादम खोसो ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं कयूं वियूं आहिनि, पर जवाबदार घर ख़ाली करे फ़िरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। इंशाअल्लाह जल्द जवाबदार कानून जे कटहरे में हूंदा। इंचार्ज A सेक्शन जी ख़ातिरीअ बाद ऐं 2 ॾींहंनि बाद मसइलो हल कयो वेंदो। उन ई मुतासिर धुर ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां तरफ़ां कयल एहतिजाज ख़तमु कयो वियो।